नसरुल्ला गडानी उनखे कहिड़ो हक़ मिलियो आहे मूंखे ॿुधाए उनखां अलावा केतिरा माण्हू मरी चुका आहिनि कंहिंखे कहिड़ो हक़ मिलियो आहे ये बहरों की अदालत है जानी यहाँ सुनाने के लिए धमाके की ज़रूरत होती है कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे स्काई डाइविंग करे या डाइव स्काई करे हुनजी मर्ज़ी आहे ॻाल्हि आहे मज़े जी जंहिंखे जाते अचे हा ॻाल्हि आई आहे हुनखे मज़ो अचे पोइ त उहो करे पई हुनखे मुड़ुसु नथो चले त मां छो झलियां मां को ॾेर त न आहियां हा तव्हां चओ था लाइव में ॾाढी गिफ्टिंग वग़ैरह थींदी आहे माण्हू लखनि में कमाइनि था लाइव में केतिरो पैसो आहे तव्हां केतिरो ठाहियो आहे लले जी इज़त ई न आहे लाइफ में वाह सच थो चवां मां एडल्ट्स वाला मतिलबु त जेको मूं वटि सामान आहे उनजी इज़त न आहे जेको कंहिं लेडीज़ वटि सामान आहे उनजी वॾी इज़त आहे उनखे लखनि जी गिफ्टिंग आहे ॻाल्हि आहे पर हाणे ज़रूरी त न आहे त तूं उमिरो कयो आहे त मां बि कयो हुजे असांजी कमी न आहे पकाड़े वञे तूं भली पर्दे में ही अचो मुंहिंजूं अखियूं पायलट बाबा की आंखें नहीं एक्सरे मशीन है सब कुछ देख लेती है 2012 में को महबूब मुंहिंजो माना मूंखां जुदा थी वियो सम्झी वाह जॾहिं उहो हुयो न त ख़ुदा जो कसम फर्द घुरे जे सिगरेट त पर जी ॻाल्हि करे नसवारा बि चप में ननी छो त तोखे तहफ़ुज़ जो बहुत आशिकी न कर न मुंहिंजा सुण हा न मां छोला खपाइण वियो मुंहिंजी नज़र हुन सां मिली ऐं मां आशिक़ थी वियुमि चवंदुमि जेके दाड़ियल तव्हां कचे में मारियो था उन्हनि खे हिकिड़ी ऑफर ॾियो जे वञी फ़लस्तीन सां जंग में शामिलु थियनि था इसराइल जे ख़िलाफ़ु त गाज़ी आहिनि मोटी चवनि हिते उन्हनि जी इज़त कयो तव्हां जे मरी था वञनि त शहीद अञा ॿियो कहिड़ो रुतबो खपे माण्हुनि खे यार त हूअ मूंखे लोत जे क़ौम मां इन्वॉल्व थी करे मूंखे किथे ॾिठो अथई लोंडेबाज़ी कंदे मुंहिंजी को पान खाई मां ॻीची ते मूंखे भर्थ वारी गंजी पातल आहे जो मां लोंडेबाज़ी यूनियन स्टार ते कंदो हुतां पोइ मिले पार्टनर जंहिंखे तंहिंखे खीर वारा बि उन में हर शइ उन में चूतियो कयूं हली वई हिननि खे माना हाणे इहे ईअं यतीम थी सॻे पीउ जे मरण जो बि हिननि खे एॾो ॾुख न आहे जहिड़ो पैसनि बंदि थियण जो ॾुख आहे भाषा मां पोइ चवां हिननि खे पैसा मिलंदा न चालीहो कराइनि पीउ जो टिकेटूं मां विरायूं ॿियो त कुझु बि कोन हाणे हिनखे कहिड़ो यार शिकिल हूंदी आहे का प्राइज़ विराइण जहिड़ी बि इन्हनि खे मिड़ई नाले जो साईं ॾेखारियो अथव 50,000 तोखे मिलई थो होश में ख़ुशि 8 ॾींहं ऑफिस जा चकर पोइ कटे पीपल्स पार्टी चाहे न त सिंध मां कंहिंजी चौपल चोरी न थिए हे त पाणी आहे हेॾो सारो यार बाक़ी वरी पीपल्स पार्टीअ खे इहो सोचणु घुरिजे त जंहिंजे वोट ते या जंहिंजे बदौलत तव्हां सीटुनि ते वेठा हो न कल अवाम सीटें गिराने की ताक़त बि रखती है असांजो वॾो चवंदो बशीर ख़ान त इहे वात ॻाढ़ा चोराई मुंहिंजी ताक़त आहिनि हा पोइ हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु सम्झी चयो हूंदई हाणे वकील साहब आहिनि दुनियादारी जी ख़बर आहे उन्हनि खे क़ानून जी ख़बर आहे अस्सलाम वालेकुम ख़वातीन हज़रात तव्हां सां मुख़ातिब तव्हांजो मेज़बान आऊं अहमद ख़ान नाज़रीन ग्रामी अॼु असां सां गॾु हिकिड़ी जेका शख़्सियत मौजूदु आहे सिंध जो मशहूरु रोस्टर जंहिंखे नंढो वॾो ॿार ख़ासि तौर ते फ़हद कुरैशी खे कमेंट सेक्शन में को बॉस को सरदार मुख़्तलिफ़ टाइटल ॾींदा आहिनि सो अव्हांजो ॼातल सुञातल रोस्टर फ़हद कुरैशी असां सां गॾु मौजूदु आहे सो अचो त फ़हद कुरैशी सां ॻाल्हि ॿोल करे पुछूं पिया पर स्पेशली ही वीडियो अगरि असां कोशिशि कंदासीं त अडल्ट अल्फाज यूज़ तमामु घटि थियनि अगर बाई चांस गुस्से में इधर उधर हो जाता है तो लेडीज़ स्पेशली ऑलरेडी पहिरियां हिन वीडियो खे स्किप कयो त वेल रहंदो सो फ़हद कुरैशी साहब कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो ख़ैर वाह तव्हां ॿुधायो ख़ैर आहे मौजूदा सिंध जे अंदरि मौज़ू हले पियो इशू हले पियो पहिरियां असीं उन ते ॻाल्हाईंदासीं जेके केनाल पंजाब जे तरफ़ खां ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे नाले सां पंजाब छो सिंध सां हेॾी नाइंसाफ़ी करे थो राना सनावला वारो भेण चयो था साईं ॻाल्हि चवण जी आहे पर पंहिंजो सिको खोटो आहे त कंहिंखे मयार बि न ॾिजे पर शुक्र आहे साईं वकील ॿाहिरनि एॾो माना बबरलो बाईपास ते धरणो हुयो वञी थिया ख़ैर इन्हनि जी माना लख कोशिशुनि सां माना ॾिसो इहे वकील ई कम खे पटे वेंदा हा असांजो वॾो चवंदो बशीर ख़ान त इहे वात ॻाढ़ा चोराई मुंहिंजी ताक़त आहिनि हा पोइ हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु सम्झी चयो हूंदई हाणे वकील साहब आहिनि दुनियादारी जी ख़बर आहे उन्हनि खे क़ानून जी ख़बर आहे हर शइ जी ख़बर आहे असां त अणपढ़िया जट माण्हू आहियूं पर हुननि खे ख़बर आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेके मैदान में मोर लथा त चिब पाण ई चढ़ी वेंदा स्पेशली पॉइंट आउट करनि था त हीअ ज़रदारी हिन केनालनि ते साइन कई आहे उनखां बाद ई हीअ केनाल निकिता आहिनि त इन मुतालिक़ तव्हां छा चवणु चाहींदो पीपल्स पार्टी जो केतिरो किरदारु आहे हिन केनालनि में साईं जे पीपल्स पार्टी चाहे न त सिंध मां कंहिंजी चौपल चोरी न थिए हे त पाणी आहे हेॾो सारो यार बाक़ी वरी पीपल्स पार्टीअ खे इहो सोचणु घुरिजे त जंहिंजे वोट ते या जंहिंजे बदौलत तव्हां सीटुनि ते वेठा हो न कल अवाम सीटें गिराने की ताक़त बि रखती है हा न सुभाणे ईअं न थिए जो बा सुख ते तव्हांखे वोट बि कोन मिलनि मां त इहो चवंदोमांनि असां त सॼी उमिरि हिननि पार्टीअ जी इज़त कई आहे मोहतरमा बेनज़ीर जे करे खपाइण ते पओ त तव्हां हर शइ खपाए चुका हो हाणे बचो आहे पाणी बाक़ी जे सिंधी अवाम जो पाणी खपाईंदो त सिंधी साले खून पीएंगे हा ॻाल्हि आहे सिधी असां बि खून पीअंदासीं न पाणी न कुझु त पीअंदासीं न मरियम नवाज़ चए पई त असांजी गैरत जो मसइलो आहे असां कॾहिं बि ये वापसि न कंदासीं उर्दू में बोलूँगा क्योंकि वो मेरी ज़बान नहीं समझते मैं उनको उर्दू में यही कहना चाहता हूँ अगर तुम सिंध का पानी बंद करोगे तो सिंधी खून पिएंगे या हम अपनों को नहीं सहते तो तुमको क्या सहेंगे भाई एक ही तो बचा है हमारे पास असासा
वो है पानी। अगर तुम पानी छीनोगे तो तुम यजीद हो, तो मैं इमाम हूँ। स्टार्टिंग केनालनि खां कईसीं। सो हाणे कुझु इंट्रस्टेड बि सवालात आहिनि, सो उन्हनि इंट्रस्टेड सवालनि जी तरफ़ वधूं था। त रिसेंटली हिकिड़ी कंपनी हुई अमेरिका जी जंहिं ग़रीबनि खे रातो राति अमीर करण जी स्कीम आंदी हुई, जेका आम गॾह गाॾे वारा हुया, लो पुराणे वारा हुया, मुख़्तलिफ़ माण्हू जंहिं वटि वॾी तइदाद में डॉलर मौजूदु हुया, वॾी हिकिड़ी गेम खेॾनि पिया, त हू अचानक धोखो ॾेई वई। अञा ताईं कंहिंखे उमेदु आसिरो आहे त इहे असांजा विड्रा थींदा, निकिरंदा। त उन मुतलिक़ तव्हांजी छा राय आहे? इहे बाबा हाणे वञी सेवण में धमाल आणनि, इन्हनि खे कुझु हासिलु कोन थियो। इन्हनि वरी छा सम्झो, ॾिसो न, माण्हू तकड़ में कंहिंखे पंहिंजो पीउ तस्लीम न कंदो आहे, यार असांजो खाऊ पीउ आहे, असां हिन मां कटराईंदा था वठूं। अहिड़ो चाटड़ो लॻई हिननि खे, सॼी ज़िंदगी यादि कंदई। हाणे इहे NFT वारा मिलनि ई कोन था की काथे के काथे, सम्झी वियो आहे। इहे दर बदर तबाह। मूंखे बि 2-3 माण्हू लॻा 30,000 विझराए, हीअं कर हूअं कर। मां चयो भॼ बाबा, अच्छा, इन खां को बर्फ़ वठी खपाए ना, उहो बि भलो यार। मतिलबु तव्हां न विधा हुआ हुन में कुझु बि? न न, असांजो जुआ जो कमु, असां हिन में ॼाणूं ई कोन बाबा। भेण अपने को ताबड़तोड़ पैसा समझ में, गुजराती आदमी आहिनि। स्पेशली वॾी जिदोजहद करनि पिया, स्ट्रगल करनि पिया, त असांखे पार्टनर मिलनि, त असांखे बि $20 उन हिकिड़े पार्टनर मां मिलनि। ॾचे में फासी विया आहिनि, ॿियनि खे ऐड कराए। चूतिया आहिनि इहे। हाणे मुंहिंजी गुइया फोटो ॾिसनि, इहे मुंहिंजी गुइया फोटो ॾिसो वाता। हाणे कुझु मिलंदो पार्टनर, गुइया पार्टनर कयो मुहारी खे। हिननि जी पंहिंजी लेवल 1 नंबर जी गुइया, सम्झई। हिननि खे मां चवण इहो चवां, गुइया हाणे तव्हां भला यार नथो मिले पार्टनर, त जंहिंखे तंहिंखे ॾिसो खीर वारा बि उन में, हर शइ उन में, चूतियो कयूं हली वई हिननि खे। माना हाणे इहे ईअं यतीम थी विया। सॻे पीउ जे मरण जो बि हिननि खे एॾो ॾुख न आहे जेॾो पैसनि बंदि थियण जो ॾुख आहे। भाषा मां पोइ चवां हिननि खे पैसा मिलंदा न, चालीहो कराइनि पीउ जो। ॿुधाइनि पिया त शहदाद कोट जे अंदरि माण्हुनि बंगला ठाहिराइनि NFT जे थ्रू, ऐं गाॾियूं वरितियूं आहिनि, 125 लड़ाइनि था गाॾियूं, घणो आइटम। कुझु त माण्हुनि NFT जे पैसनि मां शादी बि कई आहे, त उहे कीअं फ़ाइदे में अची विया? छा उहे हिननि खां वधीक सियाणा हुया या? सही ॻाल्हि इहा आहे त उथनि ते ॾिसो न, हमेशह माना नंढिड़ो मिसाल ॾींदा आहिनि, नज़दीक का फ़ाइदा सोचने से दूर का नुक़सान सोच लो। हिननि नज़दीकी फ़ाइदो सोचो, परे जो नुक़सान न। पहिरियां हिननि शादियूं वादियूं कयूं, हाणे जेके हुनजा ॿार ॼमनि था न, उहे बि ठपे लॻल आहे, ॼमनि त फिराट आहिनि। सम्झे, फिराट औलाद कढी फाथा थी इहे वाह। माना हाणे स्केम वारी हिननि जी औलाद निकिरे। साईं सिधी ॻाल्हि आहे, स्केम आहे न। हेॾा जो तो वटि माल हुजे, तूं पाण खे DI सम्झे यार, DI लेवल जी पघार हुजे, तुंहिंजी महीने में तूं डॉलर कमाई, हाँ तो वटि खणी प्रोटोकॉल न आहे, पघार त DI लेवल जी आहे यार। सही ॻाल्हि। हाणे जो उनजी माई जो पैसा बंदि थी विया, त माईअ जा जूता अलॻि खाए, संगत साथ जूं गारियूं अलॻि खाए न, वरी औलाद अलॻि दलियूं करे। हमको काय को पैदा किया भैया? इसराइल फ़लस्तीन ते हेॾो ज़ुल्म कंदो अचे थो, बमबारी कंदो अचे थो, फ़लस्तीन जा नंढा मासूम ॿार इंट्रस्टिंग जवाब आहे हिन जे लाइ। लखनि जी तइदाद में शहीद थिया आहिनि, त उन मुतलिक़ छा चवणु? साईं कंहिं दौर में अलाह तव्हांखे न केॾे सलाहुद्दीन अयूबी, हाणे उहा माउ ई कोन्हे जेका सलाहुद्दीन अयूबी ॼणे। जेका टिकटॉक ते नचे थी उहा सलाहुद्दीन अयूबी कान ॼणींदी। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहा बॉबी देवल ई ॼणींदी न। पोइ फिल्मी हीरो ऐं हक़ीक़त जे हीरो में फ़र्क़ु कान ॼानी। मां इहो चवंदुमि पंहिंजे हुकूमत खे, हिकिड़ो अदनो माण्हू आहियां मां, आम माण्हू आहियां, टैक्स पेयर आहियां, मां इहो चवंदुमि जेके दाड़ियल तव्हां कचे में मारियो था, उन्हनि खे हिकिड़ी ऑफर ॾियो, जे वञी फ़लस्तीन सां जंग में शामिलु थियनि था इसराइल जे ख़िलाफ़ु, त गाज़ी आहिनि, मोटी चवनि हिते उन्हनि जी इज़त कयो तव्हां। जे मरी था वञनि त शहीद, अञा ॿियो कहिड़ो रुतबो खपे माण्हुनि खे यार। मुंहिंजो चवणु इहो आहे। बाक़ी फ़लस्तीन आहे साईं, वॾनि वॾनि पीर पैगम्बर इहो चयो आहे त इहे शयूं थियणियूं आहिनि, त मां कीअं थो नकारे सघां, तूं कीअं थो नकारे सघे उन शइ खे। अच्छा, उन्हनि जा जेके इसराइली प्रोडक्ट आहिनि, जीअं मैकडोनल्ड थी वियो, KFC थी वई, नौजवान तव्हां ॾिसंदा बि हूंदो सोशल मीडिया ते, त हिन लाइ बाइकआउट कंदा आहिनि। अगरि बाइकआउट असांजा मुस्लमान भाइर नथा करनि, त उहो मजबूरन अची करे उनखे KFC खे बंदि करण जी कोशिशि कंदा आहिनि, या मैकडोनल्ड, अहिड़ा जेके इसराइली प्रोडक्ट आहिनि। त तव्हां छा पिया सम्झो त इहे जेके इसराइली प्रोडक्ट आहिनि, फ्रेंचाइज़ूं आहिनि, त उहे यूज़ करणु घुरिजनि या कंहिंखे कंहिंखे नकारींदव साईं? तव्हां लक्स जिस्म घणो, उहो बि इसराइली प्रोडक्ट आहे। लेज़ खाओ, उहा बि इसराइली प्रोडक्ट आहे। स्प्राइट खां वेंदे कोको कोला ताईं सभु इसराइली प्रोडक्ट आहे। कंहिंखे कंहिंखे नकारींदव तव्हां? जंग 3 क़िस्मनि जी थींदी आहे जानी। हिकिड़ी थींदी आहे आम्हूं साम्हूं, मैन टू मैन, ठीकु आहे। ॿी जंग थींदी आहे ज़हनी। जीअं तव्हांखे पाकिस्तान अॼुकल्ह पोर्न इंडस्ट्रीअ में नंबर 1 ते थो हले। इहा पोर्न इंडस्ट्री कंहिंजी आहे? कंहिं मुस्लमान खे माना उघाड़ा पर तवजो ॾियाराई आहे, इसराइली आहे न। इहा ज़हनी जंग आहे। टी जंग थींदी आहे बिज़नेस। बिज़नेस जंग ईअं हूंदो आहे, तव्हांखे लेज़ खारायूं था। कंहिं दौर में सुल्तान ईरान वारे खे कंहिं यहूदीअ चयो त दुनिया में को वक़्तु ईंदो 2 डबर रोटियूं हूंदियूं ऐं हिकिड़ो गोश्त जो टुकड़ो, जंहिंखे असां बर्गर चवंदासीं, उहा सॼी दुनिया शौक़ सां खाईंदी, खाए थी। पोइ कंहिंखे कंहिंखे तव्हां बिला कंदो जानी? पाकिस्तान जी सॼी ट्रेड इन निज़ाम ते आहे।
जीअं ॾिसो तुर्की जे अंदरि तुर्की जा जेके बि मुस्लमान आहिनि उन्हनि KFC खां मैकडोनल्ड खां बाइकाट कयो त हिकिड़े ॿिनि महीननि जे अंदरि इसराइली प्रोडक्ट जेके KFC ऐं मैकडोनल्ड हुया उन्हनि खे उहे उन्हनि मुल्कनि मां फ्रेंचाइज़ बंदि करणियूं पियूं। द रीज़न डिफ़ॉल्ट वञनि पियूं, उन्हनि जो बैंक जेको आहे डिफ़ॉल्ट वञे पियो, तंहिंजे करे उन्हनि बंदि कयो। अगरि ईअं ई मुस्लमान सभु इहो ई सोचींदो त यार मुंहिंजे हिकिड़े करण सां छा थींदो, सभु इहो ई सोचे करे हू कंटिन्यू हलंदी। अगरि सभु सोचींदा त यार जेतिरो मूंखां थी सघे त मां पंहिंजी कोशिशि कयां, बाइकाट कयां, कम से कम मुंहिंजे खीसे जो पैसो त इज़राइली जेके आहिनि प्रोडक्ट आहिनि या उन्हनि जे इस्तेमाल में न अचे, कम से कम जेके मुंहिंजे खीसे मां अचनि था, त उन्हनि नौजवाननि खे थोरो कुझु पैगाम ॾियो, मैसेज ॾियो। यानी शो ऑफ जो दौरु आहे। मां बर्गर खावां थो KFC ते, उनजी स्ट्रीक रखी त मां भलो थी वियुमि। जे मां कंहिं देसी होटल ते ॿ कुकड़ पचराए खाधो त माना मां ॼटां। शो ऑफ जी जंग आहे न, हे माइंड बेटल आहे जानी, हे को माना ह्यूमन टू ह्यूमन टच न आहे, हे माइंड बेटल आहे। जेसि ताईं मुस्लमान पंहिंजो माइंड चेंज न कंदो न तेसि ताईं कुझु न थींदुसि। पर हिते छा कजे यार, काबे जा जेके परस्तार आहिनि उहे ई चोर निकिता त पोइ काॾे वञे माण्हू। साईं ॻाल्हि सिधी आहे न, सऊदी जहिड़े शहर में तव्हां कसिनोज़ खोलियो, तव्हां बार खोलियो, कंहिंजो शहर आहे? मां हिन वक़्तु उन हालत में न आहियां जो उन शख़्सियत जो नालो खणी सघां। मूं जहिड़ो हिकिड़ो गुनहगार माण्हू जो नालो नथो खणी सघे। हे ईअं सुम्हंदा आहिनि, क़ुर खे मथनि खां रखी ॼणो आम किताबु आहे। कंहिंजा ॾुखड़ा रोईंदे भाउ, उहो करबला में बि को एलियन कोन आया शहीद करणु, इहे मुस्लमान ई आहे। त नंढो मुंहुं वॾी ॻाल्हि। हाणे जे मां छेड़ींदुमि त मज़हब जा ठेकेदार छेड़ी पवंदा। ताकी अॼुकल्ह जा प्रेमी जोड़ा आहिनि, छोकिरा छोकिरियूं, जेको इश्क मजाज़ी जो सिस्टम लॻो पियो आहे। अॼुकल्ह जो जेको इश्क आहे, मां सम्झां पियो त 99% जेको इश्क आहे उहो जिस्म सां आहे। त उन में छा पिया ॾिसो तव्हां, पूरी दुनिया में या पाकिस्तान में या सिंध में सचाई कंहिं में आहे, छोकिरनि में आहे या छोकिरियुनि में आहे? बेवफ़ाई कंहिं में हूंदी आहे मेजॉरिटी? यानी कंहिंजे लाइ चई नथो सघिजे, ठीकु आहे। तवार लफ़्ज़ बिल्कुलु 100% एक्यूरेट आहिनि। चवण जो मक़सदु त जिस्म जो ई इश्क आहे। रूहानी इश्क कना त मुंहं खे चरिया थी वञनि। न मां जीअं चरियो थी आहियां 2012 2025, घणा साल थिया? पढ़िया लिखिया जवाब त ॾियनि न। 13 साल खां मां उनजी माना वाट ते बीठो आहियां। छोकिरी सुञाणप कीअं करे ऐं छोकिरो सुञाणप कीअं करे त ही मूंसां सचो आहे गुल बंदो? जानी नियतूं आहिनि हर कंहिंजो, पोइ छोकिरी हुजे या छोकिरो हुजे, हर कंहिंजी नियत आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, छोकिरी आहे त उनखे कंहिं न कंहिं जो त थियणो आहे, छोकिरो आहे त उनखे कंहिं न कंहिं जो त थियणो ज़रूरु हूंदो, ठीकु आहे। मुंहिंजो इहो चवणो आहे, जे तव्हांजो पार्टनर तव्हां सां लॉयल आहे न तो तुम ज़िंदगी की बाज़ी लगा दो। हा, बाक़ी जे लॉयल तव्हां सां न आहे, वफ़ादार तव्हां सां न आहे न, त पोइ कुतो पालियो उहो भलो अथव। तव्हांजे नाले सां भौंकंदो त सही। अॼुकल्ह ॾाढा सोशल मीडिया ते तहफ़ुज़ वारा वीडियो अचनि पिया त असांखे फलाणे खां ख़तरो आहे, जंहिं सॼी उमिरि पालियो औलाद खे, उहा ई छोकिरी वरी पीउ माउ जे ख़िलाफ़ु, सभिनी जे ख़िलाफ़ु, त मूंखे हिन खां ख़तरो, हिन खां ख़तरो, जंहिं वटि सॼी उमिरि रही। उन लाइ छा चवणु चाहींदो, जेके जोड़ा प्रेमी जोड़ा अॼुकल्ह कोर्ट मैरिज जाम थी वई आहे? यानी असल में ॻाल्हि इहा आहे त जेके प्रेमी जोड़ा शादी वग़ैरह कनि था त उन में एतिरो माना मुंहिंजे उघाड़ो आहे ॻाल्हाइणु मुंहिंजो, उन में एतिरो गूं हुजणु घुरिजे जो बर्दाश्त करे सघे, सम्झी न। बाक़ी मौत मुंहिंजे रब जे हथु आहे। तोखे को 50 गोली हण त बि न मरे, अलाह नथो मारे छा कंदे तूं भाउ? जॾहिं अहिड़ो तोखे तहफ़ुज़ जो भउ आहे, आशिकी न कर न मुंहिंजा सुणो। हा न, मां छोला खपाइण वियो हुउमि, मुंहिंजी नज़र हुन सां मिली ऐं मां आशिक़ थी वियुमि। त सोशल मीडिया ते काफ़ी खोड़ सारा छोकिरा छोकिरियूं तव्हां कंदा हूंदा, पर केतिरा प्रपोज़ डायरेक्ट लव जा, लव यू लव यू लव यू, इन जा केतिरा डेली छोकिरियुनि जा अचनि था? नहीं, छोकिरियूं राब्तो कंदियूं आहिनि, ठीकु आहे। मां या कबीर सिंह पाकिस्तानी ॼाण करे हली वेंदो आहियां, सीरियस न थींदो आहियां, सम्झे न। हा न, सीरियस मां हुन सां ई आहियां। अच्छा, सोशल मीडिया ते जेको मेजॉरिटी लाज़मन जेके बि सोशल मीडिया जा यूज़र आहिनि, अगरि तव्हांजो कोई हिकिड़ो वीडियो वायरल थो थी वञे त लाज़मन छोकिरा क़ौम में लूत जेका जंहिं शइ में मुब्तला हुई, तव्हां ॾे बि खोड़ सारा मैसेज ईंदा हूंदा, उन लाइ कुझु अल्फाज़? तुम्हारे कहने का मतलब ये है जो मैं ये लड़की के साथ कर रहा हूँ वो मैं लड़के के साथ करूँ, तो माफ़ करना मास्टर, मुझे नवाबी शौक़ बिल्कुल भी नहीं है। सम्झे मां नवाबी शौक़ु न रखंदो आहियां। बाक़ी जे हाणे उहो गे आहिनि त हुनजो पंहिंजो प्रोफेशन आहे। ॾिस न, हर कंहिंजी पंहिंजी ॾिस, हे जहिड़ो आहे लज़त जो, जे तोखे मर्द मां थी अचे त तुंहिंजो मुक़दर आहे, तोखे औरत मां थी। मां अॼु ताईं कसम खणण खां तयारु आहियां, या ऑनलाइन मीडिया वेठी ॿुधे थी, मां अॼु ताईं कंहिं न खतरे खे जदो आहे न कंहिं छोरे खे, ठीकु आहे। इहो हिकिड़ो जेकर मूंखां ग़लती थी बचपन में, लॻण पोइ रहिया कुझु नहीं मिला तो बसर भी काफ़ी है, पोइ अवी दीवाना के मां जदो यार, ॻाल्हि आहे सिधी
थी वियो हिकिड़ो गुनाह मागा थी वियो न न असली बि न तव्हांखे शौक़ु आहे तव्हां अचो अच्छा विच से हिकिड़ी सोशल मीडिया ते छोकिरी तव्हांखे ॾाढो रोस्ट करे पई तव्हांजे अगेंस्ट वीडियो ठाहे पई ऐं को में लूत तव्हांखे उन्हनि मां तसवुरु करे पई त उन खां बाद छा रिज़ल्ट निकिती हुनजे लाइ को वीडियो छॾियो हुयो या उहा छोकिरी पाण ई सिधी थी वई हाणे हुनखे मुंहिंजे लेवल जी बि ख़बर आहे मां असल में हुन ते वीडियो ठाहियो मां चयो तूं सफ़ा पाकिस्तानी मलिका शरावत आहे मां चयो मस्जिद जी टांकीअ ते तूं मां ईअं रेशमी चादर में उगाड़ा थी वञूं गानो हले भीगे होण तेरे प्यासा दिल मेरा सम्झे हा चवण जो मक़सदु त हूअ मूंखे लोत जे क़ौम मां इन्वॉल्व थी करे मूंखे किथे ॾिठो अथई लोंडेबाज़ी कंदे मुंहिंजी को पान खाई मां गीचीअ ते मूंखे भर्थ वारी गंजी पातल आहे जो मां लोंडेबाज़ी यूनियन स्टार ते कंदो थो वठां ज़िंदगी में मां करे न कई आहे यार 32 साल उमिरि आंदी आहे मां लड़काणे शहर में कोई हिकिड़ो चई वञे फ़र्द लोंडेबाज़ आहे न मां हुनजा पेर धोई पीअंदुमि मां ज़िंदगी में करे छोरो न कयो मूंखे मर्द सां अटैचमेंट ई न आहे जानी असां ख़बर थी वॾे पुपनि जा मालिक अॼुकल्ह ॾाढो लाइव तव्हांजा वीडियोज़ वायरल थियनि पिया लाइव में ॾाढी गिफ्टिंग वग़ैरह थींदी आहे माण्हू लखनि में कमाइनि था लाइव में केतिरो पैसो आहे तव्हां केतिरो ठाहियो आहे लले जी इज़त ई न आहे लाइफ में वाह सच थो चवां मां एडल्ट सवाल आहे मतिलबु त जेको मूं वटि सामान आहे उनजी इज़त न आहे जेको कंहिं लेडीज़ वटि सामान आहे उनजी वॾी इज़त आहे उनखे लखनि जी गिफ्टिंग आहे असांखे को 50,000 बि न आणे हाए हिकिड़ो माण्हू दादा ख़ालिद कंहिंखे दुबई खां उहो मूंखे गिफ्टिंग कंदो आहे पोइ उहो असांजो भाउ लिखियलु आहे इन जे करे बाक़ी ॿियो कोई अहिड़ो कोन्हे केतिरी इनकम अची थी वञे मंथली लाइव मां जानी हाणे तोसां मां कूड़ जी मूंखे आदत कोन्हे का मां ईद 22 रोज़े ते मां लाइव आयो आहियां ठीकु आहे छो त मौला अली जे शहादत जो ॾींहुं हो त असां 3 ॾींहं पंहिंजे माना ग़मे हुसैन में हूंदा आहियूं पोइ उनजे करे मां 22 रोज़े ते लाइव आयो हुउमि 22 रोज़े खां हिन महिल ताईं मुंहिंजो लाइव हले थो मां 2-2.5 लख कढाए चुको आहियां तव्हां सां ग़लति ॻाल्हि आहे हा सीरियस ॻाल्हि आहे इनकम लिकाइण जी ज़रूरत न आहे छो त मूंखे नज़र लॻंदी कोन मां थोरो शैतानी परस्तार आहियां इन जे करे मूंखे नज़र लॻंदी न आहे पर माना मां 2-2.5 लख कढाए चुको आहियां हिन महिल ताईं लाइव ते अच्छा ही अमाउंट फात कुरैशी खे त घटि लॻे पियो लाज़मन ही त हिन जो महीने जो जेको पीअण जो सामान आहे उन में ई कंप्लीट थी तव्हांजो वीडियो वायरल थियो हुयो जेको रूबी अली सां रूबी अली स्पेशली ॾाढी एक्साइटेड हुई तव्हां सां ॻाल्हाइण लाइ हुनजा एक्सप्रेशन हुनजी ख़ुशी तमामु बेइंतहा दर्जे जी हुई त छा कचेरी थी रूबी अली सां जॾहिं तव्हां पुछोसि पिया त मुंहिंजा कहिड़ा कहिड़ा तूं वॉइस ॿुधाइनि त हुनजो रिस्पॉन्स छा हुयो सभु ॿुधाऊं न अकेले में ॿुधाऊं न असांजी तबियत बि त कुझु भली आहे न छा कजे आहे तबियत सां ॿुधंदी हूंदी न भाई सम्झा ही रूबी अली त हाणे थोरी घणी दुबई वञी करे कंहिं जॉब सां लॻी आहे त हाणे अल्लाह पाक हिनखे अञा वधीक परदे में जीअं मथे ते रहो हाणे रखियो अथई अॻिते बि मुस्तक़बिल में ईअं ई परदेदार रहंदी पर जेको पास्ट में थींदो आयो आहे जीअं वीडियो छॾींदी हुई त कंहिं नंढड़ो ॿार बि हुजे त हुनखे ऑटोमेटिकली हिकिड़ी अंदरि में गरमाइश उन में हाणे जेका रूबी अली चेंज थी आहे उन लाइ कुझु अल्फाज़ यार ॻाल्हि इहा आहे त उमिरो त करे आई आहे न उहा हाणे हुनजी नियत हे जे पंहिंजे नियत जे हिसाब सां जे फिरे थी त वॾी ॻाल्हि आहे पर हाणे ज़रूरी त न आहे त तूं उमिरो कयो आहे त मां बि कयो हुजे असांजी कमी न आहे पर काॾे वञे तूं भली पर्दे में ही अचो मुंहिंजूं अखियूं पायलट बाबा की आंखें नहीं एक्सरे मशीन है सब कुछ देख लेती है सो इन जे करे माना हूअं त किरदार तौर ते भली आहे ॻाल्हाइण जी बि भली आहे तमामु मां कचहरी कई आयांसि ठीकु आहे माना भली आहे तमामु बाक़ी हाणे नियतूं ॼाणे अलाह सम्झे थो रब हर कंहिंजी नियत ॼाणे थो मां कोन थो कंहिंजूं नियतूं ॼाणा उहो ॼाणे थो बेपरवाह बादशाह अॼुकल्ह जी जेका दोस्ती आहे उहो सोशल मीडिया ते तव्हां ॾिसो था दोस्त खे मारे थो जॾहिं पुलिस सचाई सां इन्वेस्टिगेशन करे थी त हुनजो दोस्त ई निकिरे थो त मुनाफ़िक अगरि तव्हां को कुतो पालियो न कुतो उनखे अगरि 4 ॾींहं मानी खारायो दरवाज़े ते न त उहो बि वफ़ादारी कंदो मुनाफ़िक दोस्त खे इहो ई चवणो आहे त उन कुते जेतिरी वफ़ादारी सिखंदा न तॾहिं बि अलाए किथे पुॼंदा लख लानत हुजे उन मुनाफ़िक दोस्त ते तबियत सां अरे दोस्त जा दुश्मन बिल्कुलु आहिनि पोइ उन्हनि खे मां इहो चवणु चाहींदुमि त जे तव्हां हिकु चकर धोखो खाओ था त वरी उन खां होशियारु रहिजो मुंहिंजी वालदा चवंदी त माना हण त वठिजे न चओ त मुड़िजे न ठीकु आहे पोइ इहो दोस्त ई थी सघे थो ठीकु आहे न इहो दोस्त ई थी सघे थो दोस्त खे इहो चवणु चाहींदुमि दोस्त वरी मिल्कियत आहे जानी तव्हां मरी वेंदव न मिसाल मौत बरक़ आहे न जानी जे तव्हां मरी था वञो त तव्हांखे माई पंहिंजी कुलो न ॾींदी जेका तव्हां सां हम बिस्तर आहे डेली उहो दोस्त तव्हांखे कुलो ॾींदो जेको तव्हां सां हम बिस्तर न आहे जे शुनास वारो आहे त बाक़ी बेगैरतनि जी मां काण कढंदो ई न आहियां रिश्तेदार आहिनि गॾु खाइनि था पर वरी जिथे ॿियनि दोस्तनि सां मिटनि माइटनि सां वेहनि था त उन ई शख़्स जी गिला था करनि जंहिंजे हूंदे हुनजा मिठड़ा ॿोलींदे बसि न थींदा आहिनि वरी पर पुठ गिला कंदा आहिनि उन्हनि मुनाफ़िकनि रिश्तेदारनि लाइ छा चवणु चाहींदा जानी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए
रिश्तो उहा शइ आहे जेका कुदरत वारो तव्हांखे माना ॾींदो आहे। दोस्त माण्हू चूंडींदो आहे। जॾहिं जेका शइ तव्हांखे कुदरत वारो ॾे वरी उन में मुनाफ़क़त थिए न त उन खां वधीक त को लूसी कोन्हे। मुनाफ़िक़ रिश्तेदार लाइ मुंहिंजो इहो ई चवणु आहे त भेण खे लंॾे हुनजे। सोशल मीडिया ते ॿिया बि ख़ासि तौर ते जेके फेमस पर्सनैलिटियूं आहिनि, जेको बि फेमस थिए थो त कुझु टाइम खां बाद उन छोकिरी जी वीडियो वायरल थी वञे जेका प्राइवेसी वारी आहे, पर उहा सोशल मीडिया ते अची थी वञे। उनजी छा वजह आहे? जेके बि सोशल मीडिया ते छोकिरियूं अचनि थियूं, डांस वांस करनि थियूं, सभु अहिड़ियूं आहिनि या उन्हनि मां कुझु आहिनि जंहिंजो वीडियो साम्हूं अचे थो? यानी चवण जो मक़सदु इहो आहे त ॾिस न, त जंहिंखे फेम खपे थो न, पोइ उहो पर्दो बेपर्दो नथो सोचनि। ठीकु आहे, पोइ उन लाइ हाणे मिनायल मलिक जी हिकिड़ी वीडियो लीक थी हुई, उनखे कहिड़ी परवाह आहे? अञा वीडियो कंटिन्यू आहे हुनजो पार्ट्स, ऑल पार्ट्स अवेलेबल ऑन मी, कॉन्टेक्ट मी। हा, कॉन्टेक्ट मी। सम्झे? असां बि शौक़ीन आहियूं न। पोइ चवण जो मक़सदु हाणे उन ते त कुझु नथो गुज़रे, जेका हुनजा यार हाणे पंजाब पी करे गैरत वारो थियो आहे, ॿुधाए त मूंखे इहा गैरत सिंधियुनि जो ई ॾाज आहे। अच्छा, ते तव्हांजो हिकिड़ो रोस्टिंग जो शो स्टार्ट थियो हुयो, सो तंहिंमें जेके तव्हां कैंडिडेट सेलेक्ट कयो पिया उन्हनि में कहिड़ो टैलेंट ॾिसो पिया? जजिस सां रोस्टिंग करनि पिया, छा जजिस ऐं कैंडिडेट जेके हुया उन्हनि जे विच में ही को प्रोग्राम हुयो या कैंडिडेट खे तव्हां सेलेक्ट कयो पिया, जेके विच ते ॾाढो तव्हांजो ट्रेंडिंग में हलियो हुयो शो? असल में इहो मुंहिंजे दोस्तनि जो शो आहे। ठीकु आहे, वकील साहब अहमद मुशिर, इहे मुंहिंजा दोस्त आहिनि। पोइ उन्हनि मूंखे विहारियो, सवालात आहिनि, हलनि पिया, वरी जवाबात, वरी असांजा जवाबात हुया। असल में इहो कॉपीड शो आहे समय रायना जो, इंडिया जो। पोइ हिन जे करे इहे कॉपी जो थिए पियो त मां चयुमि दोस्त यार विहारिनि था त असांखां वधीक ॿियो केरु आहे हिते? मां विहारियो, पोइ जवाबात बि हलंदा। हाणे असां दोस्तनि खे इजाज़त ॾींदी त भाउ तव्हां जज सां बि भली भोग कयो, असां बि हुन सां कयूं पिया। ॾिस न, शो वन वे हलंदो आहे न, अगरि जजिस ई रुगो रोस्ट करे न त पोइ शो में इंट्रस्ट न रहंदो आहे। अगरि जे हिकु ॿ तरफ़ां हुनजे लाइ असांखे लॻी वियो त इंट्रस्ट पैदा करण लाइ, व्यूअर्स छिकण लाइ वीडियोज़ जेके आहिनि यूट्यूब ते स्पेशली लखनि जी तादाद में व्यूअरशिप आई हुई, त जेके कैंडिडेट आख़िरी तव्हां सेलेक्ट कया उन्हनि खे को प्राइज़ बॉन्ड ॾिनो या जेको वीडियोज़ हुया उन मां तव्हांखे कुझु शेयर वग़ैरह मिली या संगत में ई सॼो कयो? चकले जूं टिकेटूं मां विरायूं, ॿियो त कुझु बि कोन। हाणे हिनखे कहिड़ो यार शिकिल हूंदी आहे का प्राइज़ विराइण जहिड़ी बि? इन्हनि खे मिड़ई नाले जो साईं ॾेखारियो अथव 50,000 तोखे मिलई थो, होश में ख़ुशि। 8 ॾींहं ऑफिस जा चकर पोइ कटे। हाणे ॾिस न, मां या जज हुते, ठीकु आहे, मुंहिंजा दोस्त आहिनि ऑर्गेनाइज़र जो कमु आहे हुनखे अवार्ड ॾियणो। हाणे मां को हर कंहिंखे अधु लख न ॾींदुमि न, ऑर्गेनाइज़र जो कमु आहे न सर। जहिड़ो तव्हांजो पूरी सिंध जे अंदरि, पूरी दुनिया में जिथे जिथे सिंधी मौजूदु आहे, हू तुंहिंजे स्पेशली आवाज़ खे ॾाढो चाहे थो, त पोइट्री स्टार्ट करण जो छा इरादो आहे? शेरो शाइरी? यार शाइरी ईअं त माना चवण जो मक़सदु, शाइर वॾी शइ आहे। जे पिरोए त महबूब खे 2 लफ़्ज़नि में पिरोए छॾे, न पिरोए त बाप सॼो जान ख़ाली आहे। ठीकु आहे, शाइरी उहो करे जेको माना हुजे को ग़ालिब जे ख़ानदान मां। असां ग़ालिब मां सिर्फ़ु हिकिड़ी आदत अपनाई आहे, शराब जी, ॿियो कुझु ई कोन। सम्झे आहे? सो ॻाल्हि इहा थी कजे, शेर आहिनि मुख़्तलिफ़। मूंखे हिकिड़ो शेर ग़ालिब जो पसंदि आहे तमामु, अक्सर करे जॉन एलिया बि उहो शेर चवंदो आहे। ठीकु आहे, माना बिगड़े हैं इसी आस पे कई बरसों से, बिगड़े हैं इसी आस पे कई बरसों से कि तेरे हाथ लगेंगे तो सुधर जाएंगे। मिले त जंहिं सुधरूं न, अहिड़ा माण्हू आहिनि ई कोन। 2012 में को महबूब मुंहिंजो माना मूंखां जुदा थी वियो, सम्झी वा? जॾहिं उहो हुयो न त ख़ुदा जो कसम फ़र्ज़ु घुरे सिगरेट त पर जी ॻाल्हि करे नसवारा बि चप में न ॾिनी, छो त हुनजा नशा ई काफ़ी आहे मूंखे नशे करण खां। जॾहिं खां हा अखियुनि जो नशो उहो जो हलियो वियो त पोइ हाणे बोतल बि वफ़ादार आहे जेका आख़िर ताईं साली सुनती रहती है जो मैं कहता हूँ। अच्छा, ही बोतल जो नशो त पोइ बि इहो 2 कलाक 3 कलाक, पर महबूब जो नशो उहो हेतिरी उमिरि गुज़री आई आहे, हेतिरा साल गुज़री आया आहिनि, त नशो उहो ई बहितरु रहियो जेको लहे ई न। मुंहिंजो रूटीन आहे जानी। ॻाल्हि इहा आहे त 2012 में हुन सां मां सीरियस हुउमि कंहिं माण्हू सां वॾो। ठीकु आहे, उन माण्हू खे को ख़ुदा न चाहियो मूं सां, तुम्हारा खुदा मुझसे छीनता ही तो आया है, दिया क्या है उसने। ख़ैर उन खां पोइ बि का मलाल मुंहिंजो न आहे, मालिक आहे न भाउ, जेको वणेसि करे, रब नवाज़ आहे, कुझु बि करे सघे थो। अच्छा, सिंधी अदाकारनि मां कहिड़ो फेवरेट अदाकार आहे सिंधी मीडिया मां, चाहे उहो सोशल मीडिया जो हुजे या को सिंगर? ॿुधाए, शानीला अली। शानीला अली, हाय हाय हाय। अच्छा, हुन सां बि यार वफ़ा करे ॾिस बि। शानीला अली पहिरें नंबर ते, आबदा परवीन, ठीकु आहे, ऐं माई भागी। अच्छा, वाह वाह, क्लासिक। अच्छा, हाणे फ़ाइज़ा अली जो हिकिड़ो दुबई जे अंदरि वीडियो वायरल थियो हुयो जेको स्काई डाइविंग करे पई, उन ते खोड़ माण्हुनि तनक़ीदूं बि कयूं आहिनि त छोकिरी सिंध जी थी करे पोयां अंग्रेज़ हुनखे स्काई डाइविंग कराए थो, त उन लाइ छा चवणु चाहिनि? हर कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे, स्काई डाइविंग करे या डाइव स्काई करे, हुनजी मर्ज़ी आहे।
जे हुनखे इहो मज़ो अचे थो, ॻाल्हि आहे मज़े जी, मज़े से जंहिंखे जिथे अचे। हा ॻाल्हि आई आहे, हुनखे मज़ो अचे पियो त उहो करे पई, हुनखे मुड़ुसु नथो झले त मां छो झलियां थो, मां को ॾेर त न आहियां हा। सिर्फ़ु पंहिंजो वॉइस छॾींदा हुयो, पर हली हली तव्हांजी हिकिड़ी एक्टिंग जेका वायरल थी हुई ॾाढी टिकटॉक ते, इंडियन को अदाकार हुयो जंहिं ते ख़तरनाक हिकिड़ी पंहिंजी एक्टिंग जी वीडियो छॾी हुई, त हीअ एक्टिंग जो शौक़ु पहिरियां खां आहे या हाणे एक्टिंग जो शौक़ु जाॻियो? साईं ॻाल्हि इहा आहे त टिकटॉक आहे न, स्वाइप करण खां पोइ हज़ारे क़िस्म जूं वीडियोज़ अचनि थियूं। हिकिड़ो दिलि सट खाधी करे छॾी, जे माण्हुनि खे वणी आहे त पोइ असां एक्टर हूंदासीं। वैसे मुंहिंजो पाकिस्तान जे हिसाब सां फेवरेट एक्टर फैसल कुरैशी आहे। अच्छा, क्या बात है यार, हिकिड़ो फैसल कुरैशी ऐं जे हुन सां टकर में अचे त नोमान एजाज़, कमाल की बात है यार, नोमान एजाज़ नंबर 1 हिन एक्टर। वीडियो खां बाद कंहिं भला सिंधी मीडिया मां किथां ऑफर आई हुजे त ड्रामनि में कमु कयो? साईं मुंहिंजो कंटेंट एडल्ट आहे। जे मां को ड्रामो कंदुमि त हुननि खे अधु कलाक जो एपिसोड, जे मां 3 एडवर्टाइज़ियूं ॿधु, 15 मिंट जो सेगमेंट, 15 मिंट जे सेगमेंट में सॼी म्यूट करणी पवंदी या बीप करणी पवंदी। अच्छा, पोइ असांखे वरी डायलॉग बाज़ी पंहिंजी हूंदी आहे। अच्छा, हथियारनि में सभ खां वधीक कहिड़ो फेवरेट तव्हांजो हथियार आहे असलियन मां? हलाईंदड़ माण्हू आहिनि पुराणा त टीटी, चाइना बोर टीटी 310 ज़बरदस्त हथियार आहे, जेतिरो तव्हांजी उमिरि आहे तेतिरो उहो हलंदो। पर मुंहिंजो जेको पर्सनल फेवरेट आहे, इन टीटी छा आहे त 7 गोलियुनि वारो आहे। मां खणंदो आहियां अक्सर 9mm। छाजे करे 9mm में 15 खां 18 गोलियूं पवंदियूं आहिनि। ॿियो थोरा मामला अहिड़ा आहिनि जंहिंजे करे मतिलबु तव्हांखे कैपेसिटी भली खणी केतिरी बि हुजे, हाणे न 5 मैगज़ीन हिकु हंधु खणो, उन जाइ ते तूं 3 मैगज़ीन खणो त वॾो फ़र्क़ु आहे न जानी। पोइ 9mm बेस्ट आहे मुंहिंजे हिसाब सां त, या त जेको पेशे वारो आहे गिलाक 19 वठे, मुंहिंजी पसंदीदा। जे गिलाक 19 नथो वठे त पोइ रशियन वाइकिंग जेको मां वटि आहे। AK-47 लाइ छा चवणु चाहींदो? AK-47 ॾिसण सुठी, दिलि खे छो ईंदी आहे? लेसन जे हिसाब सां अचो त AK-47 ओके आहे, बाक़ी बिना लेसन जे त सॼो कारखानो खुलियो पियो आहे, केर बि रखी सघे थो, किथे बि रखी सघे थो। AK-47 भलो हथियार आहे, AK-47 भलो आहे, रशिया जो आहे, सम्झो त इन में मीकाइल क्लाशनकोव जी इजाद आहे, 1947 में हिन इजाद कई, तंहिंजे करे हिन जो नालो AK-47 पियो हुयो। उनजा मुख़्तलिफ़ मॉडल आहिनि। हाणे पाकिस्तान आर्मी जेके G3 सेल करे थी, इन जे करे थी करे जो हुननि AK-103 वरिती आहे, सम्झव, उहो हर क़िस्म जे माना माहौल में हलण जी ताक़त रखे थो। पाणी में तव्हां साल खनि फिटी कयो तॾहिं बि तव्हांजो हलंदो। सियाचिन जे बॉर्डर ते जेके असांजा जवान बीठा आहिनि उहे बि हलाइनि था, बर्फ़ जूं गोलियूं बि हलाईंदो। AK-47 आई थिंक दिस इज़ द बेस्ट। सिंध जे अंदरि जेके फुर लुट अॼुकल्ह आम जाम थी वई आहे, जेके फोरू आहिनि, नौजवान बेरोज़गारी खां, मजबूरी खां हू बि निकिरनि था, असलो खणी करे जेका गाॾी आहे 30-40 हज़ार, उहा जेका खपाईंदा, चोरीअ जी गाॾी छा कंदी, 15,000 10,000, उनजे करे हेॾी वॾी इंसान आहे, इंसान जी पूरी ज़िंदगी ख़तमु करनि था। उन्हनि लाइ कुझु थी सघे थो, उहे बि तव्हांजा प्रस्तार हुजनि, तव्हांजो आवाज़ु उहो बि लाज़मन ॿुधंदा हूंदा, त उन्हनि लाइ तव्हां छा चवणु चाहींदो? जानी हिकिड़ी ॻाल्हि चवां, कसूर उनजो न आहे जेको चोरी थो करे, कसूर हाकिम जो आहे जंहिं हुनखे मजबूर कयो आहे। ठीकु आहे न, पेट जी बाहि जॾहिं दिमाग़ खे लॻंदी आहे न, पोइ त शहर सड़ंदा न जानी। मूंखे इहो ॿुधायो न त उन ग़रीब जो कहिड़ो कसूर आहे जेको पंहिंजी थी सघे थो सस्ती हिकिड़ी ईगो हुनजे ज़हन में अचे थी त यार मां सुभाणे खां बाद पंहिंजे मालिकनि खे ॿुधाईंदुमि त मूंखां गाॾी फुरी वई, हुनखे सस्ती हिकिड़ी ईगो आहे जंहिंजे करे हू नथो ॾिए, त हू इंसान हेॾी सारी ज़िंदगी आहे, खसीस हिकिड़ी गाॾी, खसीस हिकिड़ी मोबाइल जे करे हुनजी ज़िंदगी हली थी वञे। तुंहिंजे घर में हिन वक़्तु मानी भाॼी छा पची हूंदी न, जे न पचाई ऐं उते वञे ऐं घर वारी या भेण चवई त मूंखे बुख लॻी आहे। आदमी ज़ख्मों से नहीं मरता जानी, लफ़्ज़ों से मरता है न। हिन खां अलावा बि त खोड़ ॾिसो तव्हां, अगरि ज़रियो कहिड़ो आहे, तूं ॿुधाए, अगरि तव्हां 15,000 में तूं घर लाइ सघे थो न? मूंखे ॿुधाए, डेली 500 रुपया मां तोखे थो ॾियां, 15,000 में तूं घर लाइ ॾेखार, मां पेर धोई तुंहिंजा पीअंदुमि हिते ऑनलाइन इंटरव्यू ते, जेका संगत ॿुधे थी। न थींदो जानी, कॾहिं बि न थींदो। त मजबूरन करिणो त पवंदो, बजाए जो ॿिए जी पॉसिबल आहे। उहो जेको माण्हू उहो मारे थो, अॻिलो बंदो उहो हिकिड़ो ई आहे घर खे हलाइण वारो। पोइ सुहिणा शर्म हाकिम खे अचणु घुरिजे न। हज़रत उमर जी हुकूमत में हज़रत उमर चयो हुयो, अगर मेरे हुकूमत में कोई कुत्ता भी प्यासा मर गया तो पूछ तो उमर से होगी। पूछताछ ही नाहे, क़यामत ॾींहुं लाज़मन थींदी, क़यामत ॾींहुं ही उबता टगियल हूंदा, जंहिंखे हिननि मारियो आहे, लाज़मन उन्हनि जा हक़ हिसाब ॾियणा आहिनि उन्हनि खे। पर जेके हींअर कंहिं घर जो वाहिद सहारो थी सघे थो, जेको उहो ई भाती उन घर खे हलाए थो, पर उहे फोरू तव्हांजे बकौल त उहे बि मजबूर आहिनि, पर उन मजबूरी जे तहत ॿिए जी ज़िंदगी ख़तमु करे ऐं उन्हनि जी फैमिली खे लावारिस बणाइणु, इहा बि हिकिड़ी का सुठी। जानी असल में ॻाल्हि इहा आहे त हर आदमी के अंदर एक राक्षस होता है,
बस कुछ लोग उसे जगाने की हिम्मत कर देते हैं और अक्सर करे वो राक्षस खे उहे जगाईंदा आहिनि बुख इहा मां कटी आहे इहा मां बर्दाश्त कई आहे जॾहिं बुखे पेट ते लत लॻंदी आहे न त उनजो सूर केतिरे दौर में गूंजंदो आहे तूं सोचे नथो सघीं। अच्छा उनजो पोइ सही जॻह ते इस्तेमालु कयो तव्हां रोडनि ते निकिरी पंहिंजा हक़ वठो तव्हां नौजवाननि ॿियनि पंहिंजे दोस्तनि खे जाॻायो। तूं कसम खणी ॻाल्हि कजांइ इंटरव्यू ते वेठो आहियां हिते रड़नि करण लाइ कंहिंखे हक़ मिलियो आहे मांगने से सिर्फ़ भीख मिलती है छीनने से सब कुछ मिलता है। हक़ खसे वठो जीअं हाणे ॾिसो था तव्हां सिंध सां जेका नाइंसाफ़ी थिए थी सिंध जा जेके जोधा जवान पुट आहिनि उहे पंहिंजे दम ते वठनि था इलाज में नथा रिपोर्टर कहिड़ो मरी वियो नसरुल्ला गॾाणी उनखे कहिड़ो हक़ मिलियो आहे मूंखे ॿुधाए उनखां अलावा केतिरा माण्हू मरी चुका आहिनि कंहिंखे कहिड़ो हक़ मिलियो आहे। ये बहरों की अदालत है जानी यहाँ सुनाने के लिए धमाके की ज़रूरत होती है। मां न चयो आहे भगत सिंह चयो आहे भगत सिंह पंहिंजे दौर जो वॾो इंडिपेंडेंट रहियो आहे उनजा इहे लफ़्ज़ आहिनि तारीख़ी लफ़्ज़ आहिनि यहाँ बहरों की अदालत है जानी यहाँ सुनाने के लिए धमाके की ज़रूरत होती है। तूं जेतिरो रड़ियूं करे सघींदो न कुझु न थींदई सम्झई ऊपर वाला तक नहीं सुनता तुम्हारी यहाँ इंसान क्या सुनेंगे ऊपर वाला सुनता है। ठीकु आहे हिकिड़े चटपटे ॿिए हिकिड़े सवाल ॾे वधूं था त अगरि फ़हद कुरैशी खे एक दिन का CM कयो वञे त उहे 7-8 अहिड़ा के कम ॿुधायो जेके एक दिन का CM थियण खां बाद तव्हां परफॉर्म कंदव। पहिरियां इहो साईं त मां खज़ाना खोले छॾींदुमि ग़रीबनि लाइ जॾहिं बुख न आहे त ॾोह बि न आहे ठीकु आहे। ॿियो कमु इहो जेके गदार आहिनि न उनखे ॻोल्हे ॻोल्हे मारींदुमि भली पोइ मूंखे तारीख़ जो सद्दाम हुसैन लिखनि सम्झे थो। टीं ॻाल्हि इहा असां वटि जहालत आहे जानी अगरि का औरत खे औलाद नथी थिए त उहा पीरनि जा दर खड़काईंदी रब जो दर खड़काए न तूं पीर पाण गुनहगार आहे यार ठीकु आहे। चोथों कमु मां इहो कंदुमि त कोशिशि कंदुमि त उते उते इंडस्ट्रियल एरिया ईजाद कयां जिथे माण्हुनि खे नौकिरी जी ज़रूरत आहे। जॾहिं तुंहिंजी पूरत नौकिरीअ मां थींदी न कोई यार माउ जे पेटां ॾोह न कंदो आहे मजबूरी कराईंदी आहे असां बि कया आहिनि मजबूरी कराईंदी आहे साला मजबूरी कराईंदी आहे माण्हूअ खे हाकिम नथो सम्झे न हाकिम कान सम्झंदो हाली फ़िलहालु उहो दौलत जे घोड़े ते सवार आहे ठीकु आहे न जंहिं ॾींहुं रब लगाम छिकियो न ये मुंह के बल गिरेंगे। हाकिम जो अगरि दर तव्हां आवाज़ु पंहिंजो उन ताईं पहुचायो था अगरि नथो पहुचे जीअं हींअर ॾिसो वकला बिरादरी पंहिंजो हक़ खसे वठणु ॼाणनि था हुननि खे ख़बर आहे त असांजो हक़ असां हुकूमत खां कीअं वठी सघूं पिया। अगरि ही वकील बिरादरी कोर्ट जे थ्रू वेंदा त हुननि खे ख़बर आहे कोर्ट जो जेको जवाबु ईंदो इन करे हू सरियाम रोडनि ते कहिड़े इंसाफ़ जी ॻाल्हि थो करी हितां प्यून खां वेंदे जज ताईं सभु खपियल आहिनि खरीदने की कीमत होनी चाहिए सम्झई के खपंदा काथे के काथे खपंदा सम्झे थो न कंहिंखे प्लाट गिफ्ट करे आए जज तुंहिंजे फेवर में हलंदो न ख़बर अथई वॾे में वॾो असांजे पाण सगुरनि हिकिड़ो मतिलबु मिसाल ॾिनो हुयो त हिकिड़े ॾींहं जो इंसाफ़ अगरि जे तव्हां कयो था त तव्हांजी जेका मतिलबु सवाबनि में इज़ाफ़ो केतिरो थींदो ख़बर अथई 70 साल जी इबादत जो। हाणे कहिड़ो मोमिन आहे जेको 70 साल मुस्लिम ते रहियो हुजे ॿुधाए मूंखे न कंदा कॾहिं बि हिननि जे दिलनि में हे बाबा हो माण्हू आहिनि जेके दिलनि में त मीर आहिनि शिकिल जा चोर आहिनि सम्झे थो। हाणे चोर सां चोर थी हल न तूं मोमिन थी हलंदे त छा मिलंदो मौला अलीअ खे बि त गारियूं ॾियण वारा इहे पंहिंजा ई आहे न ॿियो कहिड़ो अहिड़ो इश्क थियो हुजे जेको ॾाढो तंग कयो हुजे हर वक़्तु यादि आयो हुजे इश्क हिन इश्क ई त पहुचायो आहे हिन अंदाज़ ताईं न त असां त कॾहिं सिगरेट बि कोन पीतोसीं। असल में ॻाल्हि इहा आहे त उहो माण्हू जॾहिं हुयो न साण माना हिन मुस्कुराहट जे पोयां दर्द छुपियल आहे। साईं ॻाल्हि इहा आहे जॾहिं हिते को तुंहिंजो आहे ई कोन त पोइ दर्द ॾेखारण जी ज़रूरत कहिड़ी आहे मुंहिंजो रब ॼाणे ऐं मां ॼाणा त मूं में केतिरा ऐब आहिनि हिन मुस्कुराहट जे पोयां त दर्द आहे मां त सुञाणियो। साईं ॻाल्हि इहा आहे त कॾहिं कंहिंखे हिकिड़ो ई माण्हू आहे दुरानी तूं दोस्त आहीं मां कंहिंखे हीअं बि न कयो कंहिंखे आंगुर बि न रखी। अच्छा एॾो शरीफ़ हा छो त हुनखे हक़ करणु चाहियां पोइ जानी ना हक़ करणु न पियो चाहियां हुन सां सम्झे जॾहिं वक़्तु आयो न त हुनजा हीअं हथ पिया ॾकनि हुनजा ॾकनि पिया मां छा काथे ॾकंदा असां त उअं ई बि माना ज़िंदगी भेण के जा कलीअ में ॿधी ऐं रिस्क नाल में फिटी करे छॾी आहे सारा कोई लेता ई नहीं है हा न। पोइ जॾहिं हुन सां मतिलबु रिश्तनि जूं ॻाल्हियूं हलियूं मुंहिंजी वालदा जीअरी हुई हुन रिश्तो मोकिलियईं हो माना हा करे वेही रहिया ठीकु आहे। पोइ बसि ख़ुदा खे मंज़ूरु न हुयो हुनजी धड़कन बंदि थी वई हुन मूं सां शादी करण जे बजाए मौत सां शादी करे छॾी। छा कयूं उन खां पोइ बसि हिन बोतल जो सहारो आहे मां आहियां ऐं बेबाक आहियां ख़बर अथई मां त चवां थो त कोई अहिड़ो दुश्मन मिले जेको मूंखे मारे हुन ताईं पहुचाए सारा कोई मरता ई नहीं
हाँ को मारे ई नथो न मां छा कयां। अच्छा हुनजी का हिकिड़ी का अहिड़ी ॻाल्हि अहिड़ी का अदा जेका हर वक़्तु बोतल पीअण जे टाइम या तव्हांखे हूअं यादि ईंदी हुजे त बोतल जो तव्हां सहारो वठंदा हुजो। मां जॾहिं जॾहिं साहु खणंदो आहियां न त हुनजी यादि मूं सां गॾु हूंदी आहे, सम्झई। चवण जो मक़सदु इहो, पर जॾहिं उहा मूंखे जुगनू चवंदी न त जुगनू छा थो करीं, अरे मुंहिंजा सभु सूर लही वेंदा। ऐं ख़बर अथई सॼे ॾींहं जा 24 कलाकनि जा टेंशन हिकिड़ो भाकुर हुन जो लाहे छॾींदो। हिकिड़ो जॾहिं भाकुर पाईंदी न अच्छा मां सॼी दुनिया जा गम में, दुनिया खां अलॻि हुउमि न, मुंहिंजी दुनिया उहा हुई न। अच्छा हाणे दुनिया भॼी पई, रब बेपरवाह बादशाह खसे वियो त मां जो ठीकु आहे वाह तूं मालिक आहे। हर नफ़्स खे मौत मज़ो चखणो आहे। साईं इहे नफ़्स अहिड़ा आहिनि न जंहिंखे हुनखे मौत जो मज़ो चखणो आहे न। अकेलो मौत हुनखे छो थो अचे, मूंखे छो नथो अचे भेण ते मूंखे बि त अचे न। मां ख़बर जोड़ी 2012 में मां मरी चुको आहियां, रब मुंहिंजो ॾिसे थो, मां मरी वियो आहियां हुन खां पोइ। अच्छा हा हे असां मिड़ई जिस्म धोईंदा था वठूं ऐं दुनियादारी पूरी कंदा था वठूं, छा कयूं, रस्मूं रवाजूं बि त आहिनि न, उनखे मुंहुं बि त ॾियणो आहे न। हिंदी मीडिया जो रोस्टर जेको रोस्टिंग में अगरि कंहिंखे रोस्ट करे त लोडन में अची वेंदो आहे। सो लास्ट में अगरि फहद कुरैशी साहब को मैसेज। जेके परस्तार आहिनि उन्हनि लाइ 32 दिलियूं, बाक़ी जेके हेटर्स आहिनि न जेके नफ़रत कनि था मूंखां, उहे पंहिंजे भेनरुनि जी मोबाइल चेक कनि जिते फहद कुरैशी वॼंदो आहे अकेले में, बात खलास।